अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो। ॿारनि जे हिन चैनल ते अव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवां थी। हिन दफ़े काफ़ी ॾींहंनि खां पोइ मुलाक़ात थी रही आहे। ॿारो, इहो ॿुधायो तव्हां सभु कीअं आहियो? यकीनन अव्हां सभु ठीकु ठाक ऐं फिट फाट हूंदव ऐं हमेशह रहंदव, इंशाअल्लाह ऐं आमीन। प्यारा ॿारो, अव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां त ॿारनि जो हीउ चैनल सिर्फ़ु ॿार नथा ॾिसनि ऐं पसंदि कनि, बल्कि हर उमिरि जा ॿार ॾिसनि था। हर उमिरि जा ॿार। इहा ॻाल्हि इन करे चई आहे त माण्हू केतिरो बि वॾो थी वञे, अबो ॾाढो बणिजी वञे, पर हुन में हिकु नंढड़ो ॿारु ज़रूरु हूंदो आहे। तंहिं करे हर उमिरि जे ॿारनि लाइ हिन चैनल ते मालूमात ॾियण जी कोशिश बि जारी आहे। पर अव्हां सभिनी जी दुआऊं ऐं क़ीमती मोट जी ज़रूरत आहे। जेकॾहिं अव्हां सभई पंहिंजी क़ीमती राय ॾियण लाइ हिन चैनल खे सब्सक्राइब कंदव, ईंदड़ वीडियो खे लाइक भी कंदव, त अव्हां जी वॾी महिरबानी थींदी। अव्हां मूंखे पंहिंजी क़ीमती राय ॾियण लाइ मुंहिंजे डिस्क्रिप्शन बॉक्स में ईमेल एड्रेस ते ईमेल भी करे सघो था ऐं हेठि ॾिनल कमेंट बॉक्स में कमेंट भी करे सघो था, त जीअं अव्हां सभिनी ॿारनि लाइ मनपसंद कहाणियूं, मालूमात, नज़मूं ऐं शख़्सियतनि जे बारे में ॼाण आणी वञे। ख़ैर, ॻाल्हियूं त काफ़ी थी वियूं आहिनि। अव्हां जी मोट जो इंतज़ार बि रहंदो, पर अॼु मां अव्हां लाइ जेका मालूमात आंदी आहे उहा उते ई रहिजी वेंदी। जी हा, अॼु मूं वटि सिंध जी सकाफ़त ऐं सुञाण अजरक जे बारे में मालूमात मौजूदु आहे, जेका कुझु ईअं आहे। ॿारो, इहा ॻाल्हि त अव्हांखे ख़बर आहे त अजरक सिंध जी सकाफ़त जी सुञाण ऐं अहम सूखड़ी आहे। जेकॾहिं तारीख़ जो हवालो ॾिजे त अजरक जी तयारी ऐं इस्तेमालु क़दीम ज़माने खां हलंदी पई अचे। मोइन जे दड़े मां मूर्ति जेका हथु आई हुई, उन बि इहा चादर ओढ़ियल हुई। हिन चादर ओढ़ण जो ढंग ऐं डिज़ाइन बि हाणोके ककर वारे डिज़ाइन सां मिलंदड़ आहे। प्यारा ॿारो, अव्हांखे ख़बर आहे त अरबस्तान जा माण्हू बि अजरक खे अज़रक करे सॾींदा आहिनि ऐं अजरक जी मायना आहे नीरो रंग, छो जो अजरक जे तर में नीरो रंग घणो इस्तेमालु थींदो आहे। तंहिं करे हिन चादर खे अरबी माण्हू अजरक चवंदा आहिनि। ॿारो, अजरक जी तयारी ऐं छुराई सिंध जो ख़ासि हुनर आहे। इन जी तयारीअ में वॾी महिनत ऐं महारत जी ज़रूरत हूंदी आहे। इन जो अंदाज़ो इन मां लॻाए सघिजे थो त अजरक 14 मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़री मुकमल थिए थी। अजरक जी छुर जा वरी 5 मरहला आहिनि। हर हिकु मरहले में मुख़्तलिफ़ पूर या ठप्पा लॻंदा आहिनि ऐं अजरक जे मुकमल थियण ताईं अटकल 2500 भेरा ठप्पा लॻनि था। प्यारा ॿारो, अजरक 5 मीटर जी हूंदी आहे ऐं असल अजरक जा रंग बि कुदरती शयुनि मां हासिल कबा आहिनि। डिज़ाइन ऐं रंग जे लिहाज़ खां अजरक जा 10 खां मथे क़िस्म आहिनि ऐं इन्हनि जा नाला बि अलॻि अलॻि आहिनि। प्यारा ॿारो, अजरक घणो करे लाड़ वारनि शहरनि में ठहे थी, जहिड़ो कि नसरपुर, टंडो मोहम्मद ख़ान, खेबर, सिखाट, मटियारी, हाला, भिटशाह, मातेली उत्तर वारे हिस्से में, तंहिंखां अलावा सखर में बि ठहंदी आहे। प्यारा ॿारो, रंगनि जे लिहाज़ खां अजरक जा घणो करे 4 रंग थींदा आहिनि: अछो, कारो, ॻाढ़ो ऐं नीरो। ॻाढ़ो रंग कॾहिं हल्को हूंदो आहे, कॾहिं तेज़ हूंदो आहे, त कॾहिं वरी ॻाढ़ो नासी थी वेंदो आहे, त अजरक जी ज़मीन या तर जो रंग ॻाढ़ो या नीरो हूंदो आहे। प्यारा ॿारो, अजरक जे कपिड़े खे घटि में घटि 7 या 8 ॾींहं मिठे तेल में ॿोड़े रखियो वेंदो आहे। जेकॾहिं सादी काटन इस्तेमालु कजे त उहा जल्दी कची थी वेंदी आहे। तंहिं करे मिठे तेल में 7 या 8 ॾींहं ॿोड़े रखण सां कपिड़ो पको थी वेंदो आहे ऐं इहा अजरक केतिरा ई साल इस्तेमालु थींदी आहे, छो जो अजरक जी जेका सूंहं असुल अजरक में आहे, उहा नकली अजरक में किथे। प्यारा ॿारो, अजरक नंढा तोड़े वॾा, औरतूं तोड़े मर्द पहिरीनि था। अजरक हर मौसम में पहिरे सघिजे थी। इहा ऊन्हारे में थधी ऐं सियारे में गरम महसूसु थींदी आहे। अजरक सिंध जी सकाफ़त जी हिकु अहम अलामत आहे। अजरक जीअं मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़रे थी, बिल्कुलु ईअं ई ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ मरहलनि में अजरक जो इस्तेमालु बि थिए थो। आम ज़िंदगी में त अजरक जो इस्तेमालु आहे ई आहे, पर ख़ासि मौक़नि ते पंहिंजी मोहबत ऐं अक़ीदत जो सुहिणे में सुहिणो इज़हार अजरक खां वधीक ॿियो को बि कोन्हे। जेकॾहिं कंहिं महिमान खे मान ॾियणो हूंदो आहे त उनखे अजरक ओढ़ाई वेंदी आहे।
असांजी ज़िंदगीअ में अजरक जे अमल दख़ल जो अंदाज़ो इन मां बि लॻाए सघिजे थो त पंहिंजे प्यारे दोस्त या अज़ीज़ जे मरण खां पोइ उन जी मैयत ते बि अजरक विधी वेंदी आहे। अजरक न रुॻो सिंध ऐं पाकिस्तान में मक़बूल आहे, बल्कि इन जी मक़बूलियत सिंध ऐं पाकिस्तान जूं सरहदूं बि टपे चुकी आहे। दोस्तनि खे ॾियण लाइ अजरक खां वधीक बहितर का बि सूखड़ी न आहे। प्यारा ॿारो, अॼु अव्हांखे अजरक जे हवाले सां मालूमात ॾिनी वई। इनशाला ॿिए दफ़े नई ॼाण या नई मालूमात सां हाज़िर थींदमि। तेसि ताईं दुआउनि में यादि रखंदा, चैनल खे सब्सक्राइब करणु न विसरंदव। वरी हाज़िर थींदासीं, तेसि ताईं इजाज़त ॾींदा। अला वाही।